الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الذين يؤذون الله ورسوله لعنهم الله في الدنيا والآخرة وأعد لهم عذابا مهينا صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين علماء کرام سادات اعظام اے مجھا پیارا دوستو بزرگو بھائرو تاج مسجد جے اندر ہر سال جیاں عجب عاشقان رسول یا عاشقان اہل بیت جو عظیم اجتماع باہروں ڈسندو آئے ہویاں جیتری جماعت مسجد میں آئے انہیں کا پینی جماعت باہر اہی عشق آئی محبت آج کا چھتن تھے گلیون میں روڈن تھے رستن تھے نبی جے بچن جے شان بدھن جے لائے سجو مورو پلٹی پیوا اللہ کندو سسائیں سکھیا ہوں دو رب کندو مدینے والے جے رحمت جی چھام میں ہوں دو اللہ کندو حسنین کریمین جے پویا اگیا شہزادہ نبی سردار جو ہوں دا اے پٹھا ہی عاشقانے اہل بیت جی جماعت جنت دے تانجے محبت ان کے ڈسی یہاں کھری پیوا دل خوش تھیا انیا رنیا مارڑ اچے تھی متائیں بھائی موا مور سارا عاشق موا لاہنے مصطفیٰ جا عاشق مدینے وارے دے اہل بیتن جا عاشق دیو دیو بطن پیا عشق بدے پیو سانڈرا پھوکوں ڈئی اجھائن جی کوشش تاک پر وہ پھوکن ڈیڑ وارا خود پھوک جی ویدہ یہ عاشقن جی جماعت دیو دیو ہے کافلو عاشقن جو روائیں دوا ہے ہنن جی منزل مدینو آ ہنن جی منزل کربلا اے نبی جے بچن جا عاشق ہنے مصطفیٰ جے آل بیتن جا حبدار ہنے اینن جے لا وڈی خوشخبریا وڈی واتھائیا قرآن میں نبی سردار جے حدیثن میں وڈو اعلان تھی اللہ آقا کریم فرمایو المرء ما من احب قیامت میں مانو انہیں سا گڈ ہوں دو جن جی جیسا محبت ہوں دی
कंहिंजी डंडे सां मोहब्बत, कंहिंजी झंडे सां मोहब्बत, कंहिंजी घोड़े सां मोहब्बत। असांजी हसनैन जे नाने सां मोहब्बत, असांजी पंजतन पाक सां मोहब्बत। ही रस्तो जेको तो वरतो आ, ही वाट जेका तो इख्तियार कई आ, या हकीकी सिद्धी वाट आ जेका सोने नबी जे कचहरी में पहुंचाइण वारी। खोड़ सारियूं वाटूं आहिनि, रोडन ते रस्तन ते हलण वारा मोहब्बत जा दावेदार खोड़ सारा गस पंध इख्तियार कयूं था वतन पिया, पर सोने हुसैन जी मोहब्बत वारी वाट मस्जिद आ, कुरान आ, अल्लाह जे घर जी हाज़िरी आ। मेहमान जे ला ठाहे तैयार करे ताम रखई, हाने इने के चइबो अद लहु ताम, मेहमान जो ताम तैयार रखियो आ। मदीने वारे साईं के चे इजायो जे अल्लाह के इजायो, कुरान तो फरमाए इने जे ला जहन्नम जो जिल्लत वारो अजाब ठयो तैयार थियो रखियो। बस देर एतरिया रुगे साह निकरे, रुगे मौत अचे, इन्हें जेला जहन्नम त्यारा, अजाब त्यारा। वो अजाब आम अजाब न, वो दोज़ख आम दोज़ख न, अजाब मुहीना, जिल्लत वारो अजाब, ख्वारी वारो अजाब। ॾिसो न कंहिंखे जेल मिलंदो आ, पोइ जज सजा दींदो आहे, बाबा इनके 4 साल टीप आ जेल आ, पर वरी लिखंदो आ त 4 साल जेल कैद बा मुशक्कत, सख्ती वारो अजाब वारो। उनके चंद्र पिहाईंदा, मेहनत कराईंदा, मुशक्कत कराईंदा। अल्लाह तो फरमाए त चोरा ज़ानिया शराबिया उन्हें जेला जहन्नम जो अजाब आ, पर अल्लाह के इज़ाइण वारो, अल्लाह जे रसूल के इज़ाइण वारो, उन्हें के रुगे छलो सखणो जहन्नम नाए, पर जिल्लत वारो अजाब, ख्वारी वारो अजाब, एडो अजाब जो उन जे अजाब के दिसी ॿिया अजाबी बि तौबह तौबह। बुछड़ो अजाब, गंदो अजाब इन माण्हू खे आ जे अल्लाह के इज़ायो, जे अल्लाह जे रसूल के इज़ायो। पुट तवज्जो मुड़िया, मां जो मुकम्मल तवज्जो चाहींदुसि। रोडन ते बीठल, रस्तन ते बीठल, छतुन ते वेठल हड़ई आशिकाने अहले बैत थोरो ध्यान ॾिजो। अल्लाह जो कुरान जो ऐलान आ त जेके रब के ईज़ाइन, जेके रब जे रसूल के ईज़ाइन, उन्हनि के दुनिया में भी लानत आ, उन्हनि के आखिरत में भी लानत आ, ऐं आखिरत में उन्हनि जे ला जिल्लत वारो, ख्वारी वारो अजाब रब ठाहे तैयार करे रखियो। जन अल्लाह के इज़ायो, जन अल्लाह जे रसूल के इज़ायो। दुनिया में भली माड़ियुनि में, बंगुलनि में, जायुनि में वेठा आहिनि, पर इन्हनि ते रब जे तरफ़ां लानत थी वसे पई। समझो वाले न समझो, असां ॾिठोसीं छंडियो फूकियो, काटन जा कपड़ा पायूं तो वथे पियो, पर रब फरमायो इन्हनि जे ज़ाहिरी छंड फूक के न ॾिसजो, जन मूंखे ईज़ायो, जन मुंहिंजे रसूल खे ईज़ायो। इहे हलन था त इन्हनि ते लानत आ, वेहन था त इन्हनि ते लानत आ, सुम्हनि था त इन्हनि ते लानत आ। फिटकारा इन्हनि जे मथां अल्लाह जे तरफ़ों धुतकारा, ये अल्लाह वट धिकारियल आहिनि, तड़ायल आहिनि। हाणे ज़हन में सवाल आ त अल्लाह के ईज़ाइण चाहे, अल्लाह जे रसूल के ईज़ाइण चाहे। पुट मुझे ध्यान कयो,
अल्लाह जो ईज़ाइण छाहे मुझा दोस्तो इन जे बारे में तफसीर मजहरी में हजरत काजी सनाउल्लाह पानीपती रहमतुल्लाह अलैह फरमायो इन ईज़ा रसूल ईज़ाउल्लाह व कज़ा ईज़ा औलिया अल्लाह। अल्लाह जे दोस्तन के ईज़ाइण यो अल्लाह के ईज़ाइण वा। अल्लाह जे वलियन के ईज़ाइण अल्लाह के ईज़ाइण वा। अल्लाह जे घर जी बेअदबी करण अल्लाह के ईज़ाइण वा। अल्लाह जे कुरान रब जे कलाम जी बेइज्जती करण अल्लाह के ईज़ाइण वा। अल्लाह जे नवाज़िल बानन के जन के रब नवाज़ियो कन के नबूवत जो ताज ठहरायई नबी बनायई पंजो दुनिया ते रब मुरसल रसूल कासिद बनाए जेके पैगंबर बनाए दुनिया ते अल्लाह मोकलियो नबियन मां के नबी के ईज़ाइण यो अल्लाह के ईज़ाइण वा। के नबी जी बेअदबी करण अल्लाह के ईज़ाइण वा। के वली जी बेअदबी करण अल्लाह के ईज़ाइण वा। कलंदर जी बेअदबी अल्लाह के ईज़ाइण वा। भिटाई जी बेअदबी अल्लाह के ईज़ाइण वा। अल्लाह जन के नवाज़ियो उन्हन जी बेहुरमती करण। बुधो अज सोशल मीडिया जो दौर आ हिन नाई दही ते सोशल मीडिया बंदा बैन लगी पया पर केडी केडी मल खोलन था खुदा जो कसम अज मु फेसबुक में बटे पोस्टूं ॾिठियूं जन नबियन जे बारे में जड़ा गंदा लफ्ज खबीस गाला नबी सुहणे जे असहाबन जे बारे में जेके गंदा लफ्ज हुनन गालायन खुद मदीने वाले साईं जे शान में एड़ा त गलीज गंदा लफ्ज गालायन खुदा जो कसम मुझी दिल दुखी पई मुझो सीनो सड़ी पियो दिल गम में भरजी वई त ये केड़ा इंसान हन। नालो लिखो त सारंग सिंधी तू सिंधी न सदाए तू काफर आई सिंधी न सदाए जो मोहम्मद मुस्तफा जेला घटिया लफ्ज गालाई तो ते लानता तो ते फिटकारा तो ते धितकारा तू मुसलमान सदाइण जो लायक नहीं तू सिंधी सदाइण जो लायक नहीं तो ते हिते भी लानता हुते भी लानता। जेको अल्लाह जे नबियन जे बारे में घटिया लफ्ज तो गालाए यो अल्लाह के तो ईज़ाए अल्लाह जे निस्बत वारी शय। हजरत सालेह अलैहिस्सलाम के कौम वारन चो तो तू नबी आई कि हां मां अल्लाह जो नबी आया जे नबी आई त असांखे मौजूदो ॾेखार। अल्लाह जे नबी पंहिंजी लठ हई पत्थर जे मथा पत्थर चीर जी पियो उन मां डाची निकरी पई। छा निकती? डाची निकती। हजरत सालेह अलैहिस्सलाम फरमायो हाज़िही नाकतुल्लाह ये आम डाची ना है अल्लाह जी डाचिया। केंजी डाचिया? अल्लाह जी डाचिया नाकतुल्लाह व सुक़ियाहा ही अल्लाह जी डाचिया। हिकड़े ॾींहुं तव्हां पानी पियो ॿिए ॾींहुं खूहन जो पानी डाचीअ जे लाइ छॾे ॾियो। ये आम डाची नाहे हिन जी इज्जत कजो एतराम कजो अदब कजो। जेकॾहिं तव्हां अदब न कंदो अल्लाह कावड़जी पवंदो अल्लाह डमिरजी पवंदो। खुदा जाने कुरान पढ़ी ॾिस कुरान में केतिरियूं ई आयतूं आहिनि। सालेह अलैहिस्सलाम जी कौम में हिकिड़ो माण्हू हिकिड़ो बदबख्त थियो उन डाचीअ जा पेर कपिया डाची के मारी रब कावड़ियो अल्लाह डमिरियो रब फरमायो त मुंहिंजी डाची के हिन ईज़ायो आ हाणे इन कौम के मां रब न छॾींदुसि। हीअं राड़ थी आवाज हैबतनाक थियो हैबतनाक
आवाज में उन्हें कौम जा ह्याम फाटी पिया, मानू मरी विया, जमीन ते ज़िलज़िलो आयो, 350 किलोमीटर धरती सजी धुपी वई, वडा वडा जबल, वडा वडा पहाड़, वडा वडा पहाड़ जेके इन चीर जी विया, रेज़ा रेज़ा थी विया, टुकड़ा टुकड़ा थी विया। मां पंहिंजे अखियुनि सां उहो मंज़र ॾिसी आयो। अल्लाह तौफीक जे तव्हां जे सऊदी वञो न, सऊदी में मदाइन सालिह नाले सां इलाइक़ो आहे। मदाइन सालिह मक्के मदीने शरीफ मजा तकरीबन 400-500 किलोमीटर अॻिते मदाइन सालिह आहे। तव्हां हीअं जबल ॾिसंदो त जबल हीअं चीरिया पिया आहिनि, फाटा पिया आहिनि, जीअं गिदरे खे कपबो आहे, फारूं फारूं कबियूं आहिनि, ईअं जबल फाटा पिया आहिनि। अल्लाह जे ॾमर जी निशानी अॼु ताईं बि ज़ाहिर लॻी पई आहे। छो उन्हनि ते एॾो अज़ाब छो आयो, या लानत उन्हनि ते छो पई, सिलसिला आया, उहे माण्हू मरी विया, मर्द औरतूं मरी वियूं, अल्लाह जे कहर में गिरफ्तार थी विया, रब जे ॾमर में गिरफ्तार थी विया। छाजे करे? उन्हनि जो ॾोह कहिड़ो हुयो, उन्हनि अल्लाह जे ॾाचीअ जी इज़त न कई। बुढ़ेरे मुड़े ध्यान कयो, ही बादशाही रब जी आ, जमीन रब जी आ। ओ सारंग सिंधी कन खोल, ही धरती रब जी थई। अल्लाह जे मुल्क में अल्लाह जे नबियन के गालाइंदे, अल्लाह जे प्यारन के गालाइंदे, खुदा जो कसम रीहू राज बुथंदई। अज मां भरे जलसे में ऐलान थो कया, तुंहिंजो असांजो हिसाब दुनिया में ही थी। तो मुझे नबी के गालायो आ, तो मुझे नबी दे बच्चन के गालायो आ, तो जो हिसाब दुनिया में ही थी। बुधो कन खोले बुधो मुसलमानो, अज बद मजहब बद अकीदा मानू कुत्तन वांगुर निकरी पिया आहिनि। ये कुत्तन जी लोथ निकरंदी आहे न, ये कुत्तन वारी लोथ निकरी पई आहे। के नबी जे शान में था घट वध ॻाल्हाइनि, के नबी जे बच्चन जे शान में था घट वध ॻाल्हाइनि, के नबी जे यारन जे शान में था घट वध ॻाल्हाइनि। कुरान तो फरमाए इन्नल्लज़ीन युज़ूनल्लाह, जेके अल्लाह के ईज़ाइन था, व रसूलहू, ऐं जेके अल्लाह जे रसूल के ईज़ाइन था। रसूल जो ईज़ाइन छा है? रसूल जे बच्चन के ईज़ाइन, खुद रसूल के ईज़ाइन। नबी जे घराने जी बेअदबी करण, मुस्तफा जे बच्चन जे शान में घटिया लफ्ज़ ॻाल्हाइण, हसन हुसैन जे शान में, खातून जन्नत जे शान में, मौला अली जे शान में घट वध ॻाल्हाइण, इहो नबी जे शान खे घटाइण जी कोशिश आहे। इहो नबी खे ईज़ाइण, नबी जे यारन जे लाइ घट वध ॻाल्हाइण, जिन खे मुस्तफा पसंद कयो। अबू बकर तूं वणी थो, तुझी न्याणी सां माथो निकाह कयो, इन निकाह जी मुंहिंजी मनशा नाहे। मुसतन आसमानन खां मथां मुंहिंजे रब जो हुक्म मिलियो। यो रिश्तो मूं तय न कयो आहे, मुंहिंजे रब रिश्तो तय कयो आहे। उमर तुंहिंजी न्याणी हफ्सा इहा मुंहिंजे निकाह में अचणी आहे। इहो फ़ैसिलो ज़मीन ते न थियो आहे, इहो रब आसमाननि ते फ़ैसिलो कयो आहे। मुस्तफा न्याणो आ, उमर सोहरो आ, मुस्तफा नाठी आ, अबू बकर सोहरो आ। तुझे सोहरे के केर घट वध ॻाल्हाए, जंहिंखे तो न्याणी ॾिनी आहे उन खे घट वध ॻाल्हाए। सच ॿुधाए मोरे वारा ॾुख थींदुई या न? जे उस्मान गनी के हुजूर हिकड़ी न्याणी ॾिनी, गुज़ारे वई, वरी ॿी न्याणी ॾिनई, उहा गुज़ारे वई। साईं फरमाए जे अञा बि न्याणी हुजे हा त मां उस्मान सां शादी कराई। जेको उस्मान के ईज़ाए उन नबी के ईज़ायो, जे
उमर के ईज़ायो उन्हें नबी के ईज़ायो जे अबू बकर के दुखायो उन्हें नबी के दुखायो जे हुजूर जे के असहाबी के ईज़ायो उन्हें मदीने वाले सही के ईज़ायो ऐ कुरान जो फैसलो आ इन्नल लज़ीन युज़ून अल्लाह जे कि अल्लाह के ईज़ाइन था व रसूलहू जे कि उन जे रसूल के ईज़ाइन था इन्हन जो झगड़ो सुन्नन सा ना है उन्हन जो झगड़ो हिनन आशिकाने अहले बैत सा ना है इन्हन जो झगड़ो खुद रब जी जात सा है इन्हन जो तकरार रब सा है इन्हन जो तनाज़ो अल्लाह जी जात सा है रब तो फरमाए मुझो भी ऐलान दो मां रब तकड़ी पकड़ न कंदो आया तकड़ी जेकॾहिं कंहिंजे ॾोह ते रब तकड़ी पकड़ करे न तो धरती ते हिकड़ो भी जानदार जेरो न बचे पर रब ड्रिगर सदीदो इन्नमा नुमली लहुम लियस्दादु इस्मा कुरान फरमाए तो मां रब मोहलत दींदो आया ड्रिगर सदीदो आया भली घणा गुनाह करे दंदनाईंदो बाहलो दे हलंदो मुके केरा चवण वारो मुखा केरा पुछण वारो पर पोजने रब जे डमर जा हथ पवंदा रब जी पकड़ थींदी त ॾाढन के हीनन हथा माराईंदो हाथियुन के किविलुन हथा माराईंदो अमेरिका के पठाणन जे हथ माराईंदो USSR सोशलिस्ट यूनाइटेड ओ जेका रूस जी कटियल हुकूमत हुई उन्हन के रब पेरन उघाड़न वारे पठाणन का टुकड़ा टुकड़ा आहे या न इबरत जो सबक आहे या न 42 मुल्क फौज वठी आया नेटो जी फौज वठी आया जंगी हथियार उन्हन वटे जदीद लेटेस्ट हथियार उन्हन वटे जदीद औजार उन्हन वटे मुझा दोस्तों अमेरिका बर्तानिया रूस चीन केड़ा केड़ा मुल्क नेटो जा मुल्क गडजी आया हे पठान पेरन उघाड़ा हां पेरन उघाड़ा मुझा दोस्तों 20 साल बमबारी कयूं कारपेट बमबारी कयूं नतीजो केड़ो निको रब ॾाढन के जलील बनायो ख्वारी ॾिनी ऐं उन्हनि हीनन के अल्लाह सोभारो करे हिकड़ो 1.5 अरब जो हेलीकॉप्टर अमेरिका जो किराए ड्राहे उनके बाहि दे साड़े अगियों वरी वेठा है 8-10 जना पठान ए छाहो हिंदाणो कटियो रखा इहाई जिल्लत काफिया इहाई उनन ॾाढन जे लाइ जिल्लत काफिया रब देखारियो त बादशाही अल्लाह जी आ हुकूमत रब जी आ ओ ॾाढ करण वारा ओ नबी जी शहजादन के घटवद गालायण वारा ओ नबी जे यारन के घटवद गालायण वारा बादशाही मुंजी थई हुकूमत मुंजी थई रब जे नबी प्यारे हजरत नूह अलैहिस्सलाम 950 साल तकरीरूं कयूं वाइज़ कया रुगे 40 जना मुसलमान थिया घणा घणा सिर्फ 40 जना 950 साल अल्लाह जो नबी हो पैगंबर हुयो 950 साल रुगे 40 मुसलमान थिया रब के अर्ज कई रब ला तज़र अलल अर्द मिनल काफिरीन तैयारा इन्नका इंतज़रहुम युदिल्लु इबादक वला यलिदु इल्ला फाजिरन कफ़ारा वाला हिनन काफरन के न छड बच्चो भी न छडियो हिनन जो गोठ भी सलामत न छड अल्लाह जे नबी बददुआ ॾिनी मौला हिनन जो बच्चो भी न छड जाए वला यलिदु इल्ला फाजिरन कफारा हे जेके ॿार ॼणींदा इन्हनि जा ईंदड़ नस्ल बि फाजिर काफर बदकार हूंदा हिनन जो बच्चो बच्चो तबाह कर रब के दुआ घुरी रब फरमेड़ी ठाए हिनन के ॿोड़ींदी हाणे हज़रत नूह रब जो हुकुम मञी ॿेड़ी ठाहिण लॻो
हो वरी खिलन पिया ठठोलू पिया कर हे ॾिस नूं बचंदो बाक़ी असां सभु ॿुॾी वेंदासीं बेड़ी ठाहे हज़रत नूं वाढो हुयो बेड़ी ठाहे ॾींहं जो सॼो ॾींहुं कमु करे हे निभागा वरी क़ौम वारा वञनि शाम जो उन में काकूस करे अचनि उन बेड़ी में काकूस करे अचनि हज़रत नूह अर्ज़ कयो मौला केॾा खबीस आहिनि केॾा बदबख्त आहिनि केॾो हिननि जो अकुल मारिजी वियो आहे बेड़ीअ में काकूस करे था अचनि रब फरमाए पाणे साफ़ कंदा थोरो तूं ठाहे पंहिंजी बेड़ी खुदा जी कुदरत अचे हिननि खे खारिश जी बीमारी थी सॼो ॾींहुं वेठा खननि खारिश लहे न खनी 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 रक्त कढी विझनि पर खारिश न लहे हिकिड़ो वियो काकूस करण बेड़ीअ में हीअं जो तिरकियो वञी किरियो वो काकूस लॻुसि त खारिश ख़तम ॻोठ वारनि खे जे ॿुधाई वाह खारिश जो इलाज ॻोल्हे आयो हमरा जो आया वो गूं खणंदा पाण खे मक्खी ना वञनि जेको मखे उनजी खारिश ख़तम रब जी बादशाही आ रब जी हुकूमत आ एड़नि माण्हुनि खे रब ईअं सज़ा ॾींदो आ वो काकूस बेअदबी वारो खणंदा पंहिंजे मुंहनि सां मलींदा जे नथा मलनि त बीमार खारिश नथी छॾे रब जा फ़ैसला अजीब हूंदा आहिनि हे जेके बेअदबियूं था कनि हे जेके गुस्ताखियूं था कनि उहे कन खोले ॿुधनि बादशाही रब जी आहे फ़ैसला रब जा आहिनि तुंहिंजी इहा ॾाढ मुड़सी सच्चाई न हलंदी गुस्ताखियूं सच्चाई न हलंदियूं बेअदबियूं सच्चाई न हलंदियूं जेके तूं रोडनि रस्तनि ते भितियुनि ते लिखी थो सोशल मीडिया ते जेको लिखी थो इन जी सज़ा तोखे मिलणी आहे मिलणी आहे जेकॾहिं सुन्नियुनि तोखां वेर न वरितो त वाहिदुल क़हार खां ॾाढो न ई जे हुननि पंहिंजी किरपटी पाण पे मुंहं खे मली न सुभाणे तोसां बि को अहिड़ो ई रब फ़ैसिलो कंदो रब तो फरमाए इन्नल्लज़ीन योज़ून अल्लाह उहे माण्हू जेके अल्लाह खे ईज़ाइन था अल्लाह जे रसूल खे ईज़ाइन था उन्हनि ते लानहुमुल्लाह फ़ि दुनिया वल आखिरह दुनिया में भी उन्हनि ते रब जी लानत आहे आखिरत में भी उन्हनि ते अल्लाह जी व अद लहुम रब ठाहे रखियो आहे सिंधी में चवंदा आहिनि न वा तुंहिंजे लाइ ठही रखी आहे पकी रखी आहे तुंहिंजे लाइ चवंदा आहिनि या न अॻे सिंध में ईअं हूंदो न मां बचड़े ते कावड़ बि अच जाए शाम जो पचाए रखंदी सा समझो था न ये बाहे ना बस अच्छे जाए तुझे ला पक्की रखी है रब तो फरमाए ये ईसाइन वारा ये घबरायो न तवांजे ला मुठाए रखी है पक्की रखी है तवांजे ला अजन सुभाने सुभाने न परिय माल्लाह जरूर तवा सा हिसाब कंदुस पुट केडो ईज़ाव है जो अल्लाह जे प्यारन के घट वध गालाए बेशर्म तोखे मिले छा थो इने मजा तोखे इने मजा मिले छा थो जो तू एडुन पाक हस्तियुन जे खिलाफ भौंकी तो कुत्ते वांगुर तोखे इन मां छा मिलियो आई छा मिलंदो मुझा दोस्तों बुधो बस इनन के जेके रब बर्बाद करण चाहिंदो आ उन्हें के इन पासे दे उन्हें जो शैतान नफ्स वठी विंदो आ जेके रब जलील करण चाहिंदो आ वो अल्लाह जे प्यारन जे शान में वनी बेअदबियूं कंदो आ रब वट देर हुंदी आ पर चो देर हुंदी आ एकड़ो बुजुर्ग हुयो बगदाद शरीफ में एकड़ो वली सगोरो हुयो को मानू ने वट मानी खणी आयो बुजुर्ग खट को कम कंदो कपड़न रंगण जो सो जिए नीरो रंग कपड़े के नीरो रंग पे दिनई को मानी खणी आयो बुजुर्ग हथ सब न धोता आई उआ मानी खणी खाण लगो त मानी के हथ ला दई त मानी नीरी वरी वात में भी दई त वात नीरो तो बुजुर्ग मानी खाधी एकड़ो मानू बैठो दिल में पियो चे तो मुझा मौला तुझा दोस्त केड़ा छेकरा है
हथ बि न धो त ईअं पियो थो मानी खाए ईअं दिल में सोची न कंहिंसां ॻाल्हि कयईं न को कंहिंसां ख़बर चार कयईं दिल में सोची मौला तुंहिंजा दोस्त कहिड़ा छेगरा आहिनि हथ ई न धोतई नीर नथनि सां मानी थो खाए पियो ख़ैर ॿाहिरि निकितो हीअं गली मज़ा अॻिते वियो त पुलिस पकड़ियोसि बाबा हिन घर मां रोज़ चोरी थींदी आहे रोज़ चोरी थींदी आहे असां लिकी वेठासीं इहो चोर पकड़णो आहे सो इहो तूं आहीं हिन जो बाबा मूंखे क़ुरान खणायो कसम खणायो मां चोर न आहियां कि न बाबा तूं चोर आहीं पकड़े वियो जेल में सॼो ॾींहुं सचूअ सां पुलिस वरी सम्झो था न अलाह वधाए न ॾाढो कुटाणो कढियोसि शाम थी त बुज़ुर्ग हज़रत अबुल हसन नालो बुज़ुर्ग जो हज़रत अबुल हसन वियो थाणे ते चई अबा हिन खे छो फ़क़ीर खे ॿधो अथव चई साईं हे रोज़ चोरी थींदी आहे हे रोज़ तो चोरी कंदो आहे हिन जे करे पकड़ियो अथव साईं फरमाया अबा हिन खे हे चोर न आहे छॾियोसि हिन खे कढो ॿाहिरि चई साईं हुकुम तव्हांजो तूं मुर्शिद आहीं तूं चवीं थो कढो ॿाहिरि कढाए जेल मां पोइ चई त पुट अॻिते ईअं चवंदे त अलाह साईं तुंहिंजा वली छेकरा आहिनि अॻिते ईअं चवंदे चइजे मूं तोहफ़ा कई जेके अॼु सचूं खाधा ओ मिठा जेको अल्लाह जे प्यारनि जे खिलाफ बकवास कंदो आहे उन सां अॼु न सुभाणे न परीहं ज़रूर रब जो हिसाब थियण वारो आहे मैदान करबला में हजरत सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे खैमन जे पुठे पासे ॾांहुं हुकुम कयो त खट खोटियो उन में काठ सुकल विझी बाह ॾियो बाह ॿारियो उन खाई के बाह में तपायो मता दुश्मन मता यजीदी पोयों अचे खैमन ते हमलो कन हिफाजत जे लाइ पोयों खाई खोटाए उन में बाह ॿारे छॾियो हज़रत इमाम हुसैन जे हुकुम सां खाई खोटजी वई बाह ॿरी वई हिकिड़ो यजीद जे लश्कर मंझां निकिरी आयो इमाम हुसैन के ॾिसी ऐं चवण लॻो थे हुसैन पंहिंजे लाइ बाह पाण ॿारी अथई आख़िरत खां अॻु में ई पंहिंजे लाइ बाह ॿारी अथई जेॾी महिल इहे लफ़्ज़ सुणे हुसैन खे चयईं मुंहिंजे आका हुसैन जे ज़ुबान मां लफ़्ज़ निकिता त बाह असां आल बैतन ते हराम मां त जन्नत जे जवाननि जो सरदार तो मुखे बाह जो तानो ॾिनो आहे हथ खणी चई मालिक हिन खे दुनिया में भी बाह में साड़ीस आखिरत में भी बाह में साड़ीस सोने हुसैन जा लफ़्ज़ निकता हिय पंहिंजे घोड़े ते पियो वञे जीअं इहो तानो ॾेई मोटियो सोने हुसैन जा पाक लफ़्ज़ निकता हिय जीअं अॻिते वधियो घोड़े बुल ॾियण शुरू कयो घोड़े तट ॾियण शुरू कया संदसि घोड़ो पालियल घोड़ो पर उन ॾींहुं बुल ॾियण शुरू कयईं छलांग लॻायईं मुंहिंजा दोस्तो उन घोड़े तां हेठि किरण लॻो पैर रिकेब में फासी पियो हाणे पैर मथे हमरा हेठि लड़कंदो वञे अचे घोड़े डोड़ायुसि अचे डोड़ायईंसि पूरे करबला जे मैदान में डोड़ाईंदो रहियो पत्थरनि में जिस्म छिलजी वियुसि रड़ियूं करे दाहूं करे अबा मूंखे बचायो अरे बचायो अबा हाणे घोड़ो वठ ॾिए त हिनखे केरु बचाए सिपाही लश्करी यजीद जा फका हिनखे बचाइण जे लाइ पर घोड़े चयो त हिनखे किथे छॾिया घोड़ो डोड़ाईंदो रहियो जिस्म छिलजी वियो जिस्म रतो रत थी वियो फेराए घोड़े हाणे उन खाई में जिथे बाह पे भरी फेराए उन बाह में उछालियो सुभान अल्लाह ये सड़े पियो जले पियो जिस्म मजा भुजण जी बूई पई अचे दुनिया वारनि ॾिठो त सोने हुसैन जे दुश्मन के रब हिते भी बाह अॻिते जे लाइ भी बाह चओ सल्लल्लाहु
मुझा दोस्तों करबला जे सान्हे जेड़ो बियो को दुख बियो को ईज़ा मदीने वारे के थींदो हुजूर जे लाए करबला जे वाक़े जेड़ो बियो को दुख थी सके तो हदीस पाक हजरत अली बिन ज़ैद बिन जदान रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत अल बिदाया व निहाया में सुबुलुल हुदा व रशाद में तारीख इब्ने असाकिर में यह रिवायत हजरत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु सुता पिया हुया यो 10 मुहर्रम जो दिहाड़ो हुयो शहादत जो दिहाड़ो हजरत अब्दुल्ला बिन अब्बास मक्के पाक में हुया ए वाक़यो थियो करबला में 100 किलोमीटर जो फासलो परे हुयो हजरत इब्ने अब्बास सुता पिया है न ओच तो निंद्र मां उथिया ए उथी फस्तर जा ये चयो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन ये चई हजरत इब्ने अब्बास जे अखिन में गोड़ा विया वही आया मानु पुछो घर जे भातन पुछो त सही तवा छोर ना तवा के जे मरण ते या के जे फौतगी ते इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पढ़बो हिते त बज़ाहिर मक्के में के जी वफात थी कोने तवा के जे ला इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन फरमाए पण फरमायो त कुतिल हुसैन वल्लाह अल्लाह जो कसम हिन वक्त इमाम हुसैन शहीद थी वियो मानन पूछो तो सही तवा के भला किया खबर पई हु त निकरी वियो इराक दे खबर ना है त केड़ी मंजिल ते हुंदो तवा के किया खबर पई त इमाम हुसैन शहीद थियो आ मानन पूछो कल्ला इब्न अब्बास कल्ला ओ इब्ने अब्बास किया था चो किया तवा के खबर पई काल रायतु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व माहु सुजाजतुम मिन दम हियर मां सुतो पियोस ख्वाब में दिसा तो मदीने वाले साईं जो दीदार थी हुजूर जन के डिठ में साईं जन जे हथ में एकड़ी शीशी हुई उन शीशी में ताजो ताजो रत हुई फकाल अला तालम मा सनत उम्मती मिन बदी हुजूर जन जने मुखे डिठो त साईं जन फरमाया इब्ने अब्बास न डिठी त मुझे कलमे वारन मुझे बचड़े सा छा कयो इब्ने अब्बास कोन डिठी त कलमे पढ़न वारन मुसलमान सदाइण वारन मुझे बच्चे सा छा कयो कतलू इब्न अल हुसैन मुझे बचड़े हुसैन के उन शहीद करे छडियो वहादा दमहु व दम असहाबी हिन शीशी में हुसैन जो खून ए हुसैन जे साथियन जो खून अली असगर जो अली अकबर जो मदीने वाला साईं मैदान करबला में होडो शहादत पे थियो हुजूर जन शीशे में रत जमा होता बेरे लफ्ज़ बुधो साईं फरमान था अला तअलम मा सनत उम्मती मिन बदी इब्ने अब्बास न डिठी त मुझी उम्मत मुखा छा करे छजो यो नंगु बिन पिन त मुझे कुल्हन जो सवारा यो ख्याल बिन कयो त जे नबी जो कलमो था पढ़ू ने जो बच्चो आ उन जे जिगर जो टुकरो कतलू इब्न अल हुसैन मुझे बच्चे हुसैन के शहीद करे छजन वहादा दमहु व दम असहाबी ही हुसैन जो ऐं उन जे साथियुनि जो खून गॾु कयूं तो वञो या रसूल अल्लाह यो खून काॾे खणियो था वञो साईं फरमायो अरफहुमा इल्लल्लाह पंहिंजे रब ने खयूं तो ॿुधायो मोरे वारा इन खां वधीक ॿियो कहिड़ो इज़ाल थी तो मुस्तफा जो
चो सल्लल्लाहु अलैहि या रावी चए थो त असां उहो ॾींहुं उहो वक़्तु यादि करे छॾियोसीं 24 ॾींहंनि खां पोइ ख़बर आई करबला खां ख़बर मके में पहुचण में 24 ॾींहं लॻा वक़्तु उहो साॻो घड़ी उहा साॻी जंहिं वक़्त में इब्न अब्बास हुज़ूर खे साईं फरमाए त जे मूंखे ख्वाब में ॾिठो न उन सचमुच मूंखे ॾिठो फ़इन शैतान ला यतमसल बी शैतान मुंहिंजी सूरत वठी न सघंदो आहे जे ख्वाब में मूंखे ॾिठो उन सचमुच मूंखे ई ॾिठो ऐं ॿी रिवायत आहे इमाम तबरानी मजम कबीर में इमाम हैसमी मजमू ज़वाइद में इमाम इब्न असाकिर तारीख दिमश्क में तहज़ीब तहज़ीब वारे इन्हनि सभिनी रिवायत आंदी आहे त जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मदीने शरीफ में हुया त बीबी उम्मे सलमा खे हिकिड़ी मिट्टी ॾिनी हुयूं फरमायूं त उम्मे सलमा हीअ मिट्टी संभाले रखजांइ जंहिं ॾींहं ते हीअ मिट्टी खून में बदिलजी वञे न सम्झजांइ त मुंहिंजो बचड़ो हुसैन शहीद वह बीबी उम्मे सलमा मिट्टी संभाले रखी हुई साईं जन फरमाया तहव्वलत हाज़िहि तुरबत दमन फालमी अन इब्नी कद कुतिल ए उम्मे सलमा जे ॾियारे ते हीअ मिट्टी रत में बदिलजी वञे समझ जाए त मुंहिंजो बचड़ो हुसैन शहीद थी वियो पोइ जॾहिं इमाम हुसैन मदीने मां जीअं निकितो मक्के वियो मक्के मां कूफे ॾे रवानो थियो त रोज़ बीबी उम्मे सलमा उन शीशी खे ॾिसंदी उन मिट्टी खे शीशी में विझी रखी रोज़ उन खे ॾिसंदी हुई ऐं इहा 10 मुहर्रम जो ॾींहुं जुम्मे शरीफ़ जो अम्मा उम्मे सलमा साइण मदीने शरीफ में हुई इब्न अब्बास मक्के में बि ॾिठो जेको मंज़र ॿुधायो मां ऐं उम्मे सलमा साइण फरमाए थी त उन वक़्त में मां मदीने शरीफ में पंहिंजे हवेली में सुतल हुजां रअयतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तनी फिल मनाम वला रअसिही व लिहयतिही तुराब इन 10 मुहर्रम जे ॾींहं ते हुज़ूर खे मां ख्वाब में ॾिठो त मुस्तफ़ा जो चेहरो ॾुखारो हुयो हुजूर गमज़दा हुया जियां टिके सफ़र तां अचबो आहे त बदन ते जिस्म ते वारन ते गिरद गुबार मिट्टी हूंदी आहे हुजूर जे चेहरे पाक ते हुजूर जे सुहारी मुबारक ते गिरदो गुबार नजर आयो मुंह अर्ज़ कयो मालक या रसूल अल्लाह जो छा थियो आहे जो तव्हां ॾुखार आयो अॼु हे तव्हां ते परेशानी जा आसार थी ॾिसां काल शहीदु क़त्ल हुसैन आनवा हे उम्मे सलमा हींअर पंहिंजे बचड़े हुसैन जी शहादत गाह तां अची रहियो आहियां हींअर पंहिंजे बच्चे जे शहादत जो मंज़र अखियुनि सां ॾिसी हाणे मोटियो आहियां मुंहिंजो बचड़ो शहीद थी वियो आहे बीबी साइण जीअं निंड मां उथी रोंदे रोंदे वञी उन शीशीअ खे ॾिठई जंहिंमें मिट्टी रखी हुई करबला जी खोले ॾिठई त उहा मिट्टी ताज़ो ताज़ो खून बणिजी चुकी हुई बीबी रोण लगी उन ॾींहुं मदीने वारनि खे ख़बर पइजी वई त मुस्तफ़ा जो शहज़ादो करबला में शहीद थी वियो मुंहिंजा दोस्तो इन खां वधीक ॿियो कहिड़ो हुज़ूर जो ॾुख हूंदो पोइ शहर बिन हौशब तो रिवायत करे अन इंद उम्मे सलमत रज़ियल्लाहु अन्हा फसमेतुहा सारिखतन उन 10 मुहर्रम जे ॾींहुं मां बीबी उम्मे सलमा जे पासे में हुयुसि ओचितो अम्मा साइण रड़ कई दाह कयई فأقبلت حتى انتهيت إلى أم سلمة मां डोड़ी आयुसि अम्मा खां पुछो मम्मा हेॾी रड़ कई छा जे लाइ अम्मा छा तकलीफ़ पहुती छो रोंदी आहीं
फरमाई का कालत कत कुतिलल हुसैन ओ शहर बिन होशब वडे दुख जी खबर आ बचड़ो हुसैन करबला में अज शहीद थी वियो फ़कालत कद फ़ालूहा मल अल्लाह कुबूरहुम औ बुयूतहुम नारा नबी जी रानी नबी जी घर थयाणी उम्मे सलमा चवण लगी अल्लाह शल इनन जे घरन के बाह सां भरे अल्लाह इनन जे कब्रन के शल बाह सां भरे जन नबी जे शहजादे नबी जे कुल्हन जे सवार के शहीद करे छडियो वक़त मग़शियन अलैहा ये चई बीबी उम्मे सलमा बेहोश थी गिरी पई रोंदे रोंदे खशो अची वियुस वडी जमार वारी मोहम्मद करीम जी घर वारी रोंदे रोंदे बेहोश थी गिरी पई चवण लगी अल्लाह अज हुसैन रब सां प्यारो थी वियो चो सल्लल्लाहु अलैहि या ये मुझी ज़बानी जो कलम छा पेश करे हसनैन जो गम ये मुझी ज़बानी जो कलम हर हूर हुसैन के हार विधा हर हूर हुसैन के हार विदा वही करबल बने जी बाग़रम ये मुजिज़बा ये मोजो कलम चो सल्लल्लाहु अलैहि या अन्या मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु मुझा दोस्तों रिवायत बुधो हदीस बुधो मुझे सोने नबी जी हजरत शहर बिन हौशब का रिवायत था समेत उम्म सलमत रज़ियल्लाहु अन्हा ज़ौजन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही नजा नयुल हुसैन इब्न अली जने सैयदना इमाम हुसैन जे शहादत जी खबर पहुंची तो बीबी उम्मे सलमा साइण रोण लगी ऐं फरमाइण लगी लानत अहलल इराक उन्होंने इराकियुन ते अल्लाह जी लानत हुजे जन मुस्तफा जे बचड़े के शहीद कयो उन्हनि ते अल्लाह जी लानत अज के चवन था इन्हनि ते लानत न विझो बाबा तुंहिंजा चाचे जा पुट आहिनि तुंहिंजा सौट आहिनि तुंहिंजा मासात आहिनि नबी जे बच्चन के ईसायूं तूं चई तो लानत बि न विझूं न अल्लाह पान कुरान में तो चए त लानहुमुल्लाह फि दुनिया वल आखिरा दुनिया में भी इन्हनि ते अल्लाह जी लानत आखिरत में भी अल्लाह जी लानत मदीने वाले साईं जी कुंवर सैयदा उम्मे सलमा थी चवे त लानत अलल इराक कतलहुमुल्लाह मुझे बच्चे के जन शहीद कयो इन्हनि ते अल्लाह जी लानत इन्हनि ते अल्लाह जी अनकरीब मार पवंदी रब इन्हनि के बर्बाद कंदो खर्रू वज़ल्लू लानहुमुल्लाह अल्लाह जी वरी बिन्हनि ते लानत हुजे जन हुसैन के घुरायो खत लिखिया दावतूं ॾिनियूं वरी घुराए बेअदबियूं कयूं घुराए जंगूं कयूं छो न इन्हनि ते अल्लाह जी लानत हुजे वो उम्मे सलमा साइण थी फरमाए इन्नी रायतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जाअत फातिमत गदियतन बिबुरमा अम्मा उम्मे सलमा एकड़ो वाक्यो बयान कयो
जैनी साईं जी शहादत जी खबर पहुती न उम्मे सलमा एकड़ो वाक्यो बयान कयो तो बुधो बुधाया हुसैन जो शान चाहे हिकड़े ॾियारे हुजूर मुझे हुजरे में मुझे वारे में मूसा गॾु वेठा हुजन सुबुह जो टाइम मुझे त नबी जी न्याणी बीबी फातिमा हिकड़ी कुन्नी खणी आई कुन्नी समझो था न नंढड़ो बर्तन जंहिंमें मानी पचाए भी आ वो देगड़ी या कुन्नी खणी आई अम्मा फरमाए थी त उन्हें में हलवो पकल हुयो हलवो रधल हुयो महबूब जी न्याणी उहा कुन्नी सूदी हिकड़ी प्लेट भी खणी आई अर्ज कई बाबा साईं अज घर में हलवो रधियुम दिल चायो अकेली न खावा पंहिंजे बाबे मोहम्मद करीम सां गॾिजी खावा या रसूल अल्लाह ये कुन्नी खणी अवां जी खिदमत में हाजिर थी आया साईं फरमाइन था हत्ता वदात हा बैन यदई वा कुन्नी ऐ प्लेट साईं जन जे अगियों रखई फकाल लहा ऐन इब्नु अम्मिक या फातिमा तो फातिमा तो वारो सौट किथे आ यानी अली किथे आ तुझी दिल घुरियो आ त मां बाबे सां गॾिजी खावा मुंहिंजी दिल थी चवे त अली बि गॾु हुजे ओ फातिमा तुझो सौट किथे आ कालत हुआ फिल बैत अर्ज कई त बाबा साईं वो त घर पंजे आ काल फज़हबी फदई वातनी बिइब्नई ओ फातिमा अली के भी घुराए पंजे बचड़न हसन ऐं हुसैन के भी घुराए अज पंचई ॼणा गॾिजी खाईंदासीं ही जेको ताम रधे आई आई या मां अकेलो न खाईंदुसि अली भी हुजे फातिमा भी हुजे हसन ऐं हुसैन असां पंचई ॼणा गॾिजी खाईंदासीं सुभान अल्लाह फजाअत तकूद इब्नैया कुल्लु वाहिद मिन्हा मिन्हुमा बियदिन व अलीयुन यमशी फी असरिहिमा खातून जन्नत वई हिकड़े हथ में हसन बे हथ में हुसैन ऐं पासे में अली हे चारई गड्डू गड्डू पिया अचनि जेॾी महिल हत्ता दखलू अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फअजलसहुमा फी हिजरी जेॾी महिल ॿई शहज़ादा आया मदीने वारे साईं हिकड़े के पंहिंजे हिकड़े गोॾे ते विहारियो ॿिए खे पंहिंजे गोॾे ते विहारे हथ वराए भाकुर में वरतऊं पुट हेॾे हेॾे मूं ॾिसो हिकड़ो शहजादो हिन गोॾे ते ॿियो हिन गोॾे ते साईं जन भाकुर पाए पाण ॾे वेझो करे पंहिंजे छातीअ सां लातो वाह हसनैन सां मदीने वारे जो प्यार साईं करीमन हिनन के पंहिंजे झोली में विहारे पंहिंजे करीब कयो व अलीयुन व जलस अलीयुन अन यमीनी अली मदीने वारे जे साॼे पासे खां वेठो व जलसत फातिमा तो अन यसारी ऐं फातिमा साईं जन जे खाते पासे खां वेठी सुभान अल्लाह हे पंजतन पाक जो मंजर आहे मदीने वारो साईं विच में आ गोद में शहजादा हिन हिक पासे ॾों अली ॿिए पासे ॾों फातिमा ज़हरा सुभान अल्लाह अम्मा उम्मे सलमा साईं थी फरमाए फकालत उम्मु सलमत फजतबद मिन तहती किसाअन खैबरिया मुझे घर में हिकड़ी खैबर जी चादर हुई जेका कदे बिस्तरे ते विछाईंदी हुयस हुजूर उन्हें ते आरामी थींदा हुया साईं जन फरमायो ओ उम्मे सलमा या खैबरी चादर खणी आ मां चादर पेश कई पो अम्मा साईं फरमाए थी फलफहुन नबी अलैहिम जमिया सुने हबीब या चादर पंहिंजे मथा ऐं पंजनी शख्सियतुन ते चादर वेड़े छदी
فأخذ بشماله طرفي الكساء وألوى بيده اليمنى إلى ربه عز وجل. مدینے والے سائیں چادر میں شہزادن کے علی فاطمہ کے ڈھکے ہتھ کھیوں اللہ دے ہتھ کھیوں اللہم اہلی یا اللہ ہی تھی مجھا اہل بیت ہی تھی مجھو گھرانو عذب انہم الرجس اے مجھا مولا ہنن کا ہڑ پلیتی کے پرے کرے چھڑ وطہرہم تطہیرا ہنن کے یہ پاک کر جیے پاک کرن جو حق ہوا. حضور جن یا دعا پہ پھیرا ٹرے پھیرا یا دعا گھری قلت یا رسول اللہ الست من اہلک عرض کے یا رسول اللہ بلا ماں تاں جی گھر واری نایا جا ماں تاں جی اہل بیت ماں نایا جا رگے پنچ جنا لکی چادر میں بیٹھایو مکھے نے چادر میں نہ ڈھکیو سائیں فرمایو جنہیں دعا گھرجی وئی انہیں کا پو فرمایو دا ام سلمہ توں بھی حلیا توں بھی مجھے گھر واری ہی توں بھی مجھے گھر جو فرد آئی پر جے کے پاکائی وارا دعا جا لفظ سے تہنن پنجن جیلائے تھی. بی بی ام سلمہ یا گال بیان کرے روئی بیٹی انہیں نہیں جو واقعوں پہ بیان کرے جن امام حسین جے شہادت دی خبر مدینے میں پوتی. ام سلمہ سائن فرمایو تا حسن حسین سا مصطفیٰ کے ہیڈو پیار ہوئیو پر ہنن خبیثن حیاء نہ کہو مجھے محبوب جے بچے کے یہ بے دردی سا شہید کرے چھڑیو تن انہن تے اللہ جی لانتا یہ رب جے رحمت کھان تڑ جیویا. اما ام سلمہ بینن تے لانت کئی اے قرآن بینن تے لانت کئی جن نبی دے بچن کے ہی زائے. مجھا دوستو اج ہکڑا مانو آہنے جے کہ یزید جی پٹھ بھرائی دا کن بن سالن پوین دی گالا تے ہن ڈہی محرم دے ڈیہں تے اسلام آباد میں 15 دیگیوں لاہے یزید جے خوشی جے فتح جی خوشی جی ملائیو. سمجھ میں اچھے وزی یزید جی فتح جے خوشی میں 15 دیگیوں فتح جوں لاتیوں انہیں ڈاڑیوں پہ ٹرکیوں انہیں صدائن میں پانے کے مسلمان تھا. پٹن دور ڈاڑھو نازک اچھی ویوا وقت ڈاڑھو نازک اچھی ویوا فتنہ روز بروز ودھندا تھا ونجن او سنیو پنجے عقیدے کے بچائے جو پنجے ایمان کے بچائے جو اساں کے انہن کا بھی نفرت تھا جے کہ نبی دے گھرانے سا بغض رکھن تھا اساں کے انہن کا بھی نفرت تھا جے کہ نبی دے یارن سا بغض رکھن تھا. اساں اوہ جماعت آئیوں جے کہ محمد کریم جے آل بیتن سا بھی پیار رکھن وارا محمد کریم جے اصحابن صاحبے جے کہ آل بیتن سا پیارا ہکڑو ہتھ مدے کھنے جے کہ نبی جے اصحابن سا پیارا بیو ہتھ کھنے بھئی ہتھ متھے اجو اللہ جا ملائکہ لکھن تھا پیار لسٹوں ٹھہن تھیوں پیوں اللہ کندو انہیں محبت میں جیئن داسی انہیں محبت میں رب شر موت نصیب فرمائیں دو. صلی اللہ علیہ یا حسین صابر حسین شاکر حسین حق جو امام آئے. حسین اجمل حسین اکمل حسین عالی مقام آئے. حسین اجمل حسین اکمل حسین عالی حسین صابر حسین شاکر حسین صابر حسین شاکر حسین حق جو حسین آلہ حسین بالا. یہاں ٹھہرے والے نہ ٹھہرے والے
हाँ जेंगे अला ज़बान नहीं आओ गरजी चवे हुसैन आला हुसैन बाला हुसैन दिल पर हुसैन रहबर हुसैन साजे रखी अदावत हुसैन साजे रखी अदावत उन्नियत जन्नत राम हुसैन साजे रखी अदावत उन्नियत जन्नत हराम आए हुसैन आबिद हुसैन जाहिद हुसैन साजिद हुसैन कायद हुसैन आबिद हुसैन जाहिद हुसैन साजिद हुसैन कायद वो शरीयत वो तरीकत वो शरीयत तरीकत वो नबवी निजाम वो शरीयत वो तरीकत वो नबवी निजाम कदे कुल्हन ते नबी खयुस पे कदे संदस सिर सवार नेज़े कदे कुल्हन ते नबी खयुस पे कदे संदस सिर सवार नेज़े मक्के मदीने त करबल मक्के मदीने कदे त करबल वो अलैहि सलाम मक्के मदीने कदे त करबल वो अलैहि सलाम हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम कबूल पे कर मुलाही कमतर असुल कहाँ है नबी जो नौकर कबूल पे ही जमायत जे कर असुल कायूं नबी जनौकर गुलाम इब्ने गुलाम आए गुलाम इब्ने गुलाम आए संदन बचन जो गुलाम इब्ने गुलाम आए संदन बचन जो बे गुलाम आए रब शरई गुलामी कबूल कंदो रब शरई ने गुलामी में जियारींदो इन्हें गुलामी में रब शल मौत नसीब कंदो रब जे दर ते दुआ है इन ताज मस्जिद इन अहले सुन्नत जे ताज के रब कायम दायम आबाद रखंदो अल्लाह जे दर ते दुआ है त रब करीम शाल हजरत किबला साईं गुल मोहम्मद के सेहत कामला अल्लाह ताला खेन सेहत कामला शफाए आजला अता फरमाए आमीन चो असा जे अहले सुन्नत दी सूह आलमन जी सूह सुन्नन जी सूह हजरत किबला साईं मौलाना मोहम्मद इदरीस जी तबीयत मुबारक में नासाजा अल्लाह ताला उन्हन के सेहत कामला शफाए आजला अता फरमाए उन्हन जो सायो अहले सुन्नत ता देर कायम ऐं दायम रखे रब करीम हिन मरकज के क़यामत ताईं वसंदड़ आबाद रखे रब करीम हर सुन्नी जे मथा रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमाए अज हिकड़ो वायदो आखिरत में मां वठंदो सां उथण जायज ना है बाबा वेहो वेहो 2 मिनट आखिरी वायदो पुट साई टोपी वाला जानी बस 2 मिनट रुके हिकड़ो आखिर में वायदो वठंदुसि ॾींदो वायदो
अज तां वायदो तो वठा इमाम हुसैन जे जेके खून जा कतरा करबला ते किरिया हा न उन खून जे सदके मुसा वायदो कंदो वायदो ये न भई हथ मथे खणो नबी जी न्याणी सैयदा ज़ैनब साइण जेके लुड़क हारिया हा न उन्हनि ॻोढ़नि जो मां तव्हांखे वास्तो थो ॾियां उन्हनि ॻोढ़नि जे सदके मूंसां वाइदो कयो कंदो वाइदो जेके सच्चा सुन्नी आयो वरी तव्हां मातम जे पिड़ में मातमियुनि सां वरी न गॾिबो मथे मथे हथ खणो अॼु मां ॿुधो आहे त घणा सुन्नी आहिनि हिते बि अचनि था वरी होॾे बि वञनि था मूंसां वाइदो आहे पक्को वाइदो आहे सच्चो वाइदो आहे शहीद करबला तो ते सलाम ए शहीद करबला तो ते सलाम तुझी इज्जत तुझी अजमत के सलाम ए शहीद करबला तो के सलाम तुझी इज्जत तुझी अजमत के सलाम सोने हुसैन ए शहीद करबला तो ते सलाम तुझी इज्जत तुझी अजमत के सलाम ए शहीद करबला तो के सलाम के गार्ड ऑफ ऑनर पेश कबो आहे इज्जत जो सलाम कबो आहे अचो त सॾ सभई करबला जे शहीदनि के सलाम करबला जे शहीदनि जे सालार इमाम हुसैन के सलाम ए शहीद करबला तो के सलाम तुझी इज्जत तुझी अजमत के सलाम ए जौन पुट अकबर वियो कुर्बान थी पाक अकबर जी शहादत के सलाम पाक अकबर जी शुजात के सलाम तुझे इज्जत तुझे अजमत के सलाम ए शहीद करबला तो के सलाम ए शहीद करबला तो के सलाम तुझी इज्जत तुझी अजमत के सलाम अस्सलातु वस्सलामु अलैका या वाला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नबी अल्लाह या रसूल